बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। आबादगार दोस्तों, मुंहिंजो इलाइक़ो नवाबशाह सठ मैल असांजे तर जो मोतबर ऐं तमामु बहितरीनु आबादगार असांजो चाचो रहिस आशिक़ हुसैन गुरचाणी साहिबु। उन्हनि खे मां ही इदारे जे तरफ़ां गिफ्ट ॾिनो हो। ॿिज आहे सिंध राया सरियं जो ॿिज। हीउ प्री बेसिक कैटेगरी हुयो। प्री बेसिक उन ते कटे ते लिखियलु हुयो त इहो 100% प्योर ॿिज आहे। उन खां अलावा 86% या 87% जेका हिन में जर्मिनेशन आहे। हीउ 2 kg हुयो। 2 kg असां लॻायासीं एकड़ ते, पर मां सम्झां थो त असां खां तमामु वॾी ग़लती थी वई। इहो असांखे ॿिज 1.5 kg लॻाइणो हुयो ऐं रईस वारनि इनपुट्स मूंखे ख़बर न आहे छाजे करे मां जर्मिनेशन वग़ैरह ॾिठी हुन जी इनपुट्स अलाए छा ॾिना आहिनि, पर हिकु मां साइड हिन जी चेक कई आहे त हीउ तमामु बहितरीनु थियो आहे। उन खां अलावा हिन जी जर्मिनेशन त ओवरऑल बहितरीनु थी, ॿूड़ो तमामु बहितरीनु हयो अथसि, हिक ॿिए जे मथां किरी पियो आहे। पर जेकॾहिं इहो आगाट्रा हुजे हा, मां सम्झां थो हीउ 35 मण खां घटि न ॾिए हा। सिंध राया बहितरीनु वैरायटी आहे ऐं मुंहिंजे इलाइक़े नवाबशाह सठ मैल में अहिड़ी सरियं मां तमामु घटि ॾिनी आहे। मुंहिंजी कोशिशि हूंदी आहे पंहिंजे इलाइक़े जे माण्हुनि खे हिकिड़ी अहिड़ी शइ इंट्रोड्यूस करायां जेके एग्रीकल्चर जे हवाले सां या आबादी जे हवाले सां या असांजे जेको आहे ज़रात जे हवाले सां हिकिड़ी नई शइ हुजे जेके जंहिं मां आबादगार खे वधि में वधि फ़ाइदो थिए। तव्हां सभिनी वॾी महिरबानी। थैंक यू सो मच।